ओम शांति। हाणे असां बाबा खे ओम यादि शांति। हाँ। मां ब्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो, परमात्मा खे यादि करो निराकार रूप में। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा अॼु असांखे चवनि था कि असांखे न पंहिंजे संकल्पनि ते ॾाढो ध्यानु ॾियणो पवंदो। छो कि भॻवानु चईंदो आहे कि असांजे संकल्प सां ई सृष्टि ठहींदी आहे न। त अगरि तव्हांखे पंहिंजो जीवन सुठो ठाहिणो अथव, तव्हांखे पंहिंजे जीवन में सुख शांति ख़ुशी खपे, तव्हांखे पंहिंजे स्वभाव संस्कार पंहिंजी आदतुनि खे बदिलणो आहे, तव्हांखे पंहिंजे ॿारनि जी आदतुनि खे बदिलणो आहे, तव्हांखे जो बि कुझु खपे न, तव्हां रोज सदा ई सुठो सोचण सां उहो असांखे अॼु न त कल्ह प्राप्त ज़रूर थी वेंदो। ये आदत विझी छॾो, ये व्रत रखो, इन जो नियम रखो। माण्हू चए थो असां रोज नियम अनुसार पाठ कंदा आहियूं, आरती कंदा आहियूं, व्रत जप तीर्थ कंदा आहियूं, नितनेम कंदा आहियूं, नियम उनजो ठीकु आहे। लेकिन परमात्मा असांखे भॻवानु इहे न चईंदो आहे जो बि तव्हां भक्ति में करो था न, ये कुझु बि भॻवानु न चए थो। ये सभु मनुष्य मत आहे। छो जी सोचो, असां चऊं था भॻवानु असांजो पीउ आहे, तव्हां पंहिंजे ॿार खे चईंदा सुठा कर्म कर कि असांजो नाम जप, छा चईंदा? तव्हां चईंदा न सुठा कर्म कर, असांखां राय सलाह वठ, असांजी मत ते मत जो असां ॾियूं था, उन मत ते खे सम्झी करे पोइ सुठा कर्म कर। अगरि सॼो ॾींहुं उहो तव्हांजो नाम ई जपंदो रहे, तव्हांखां पुछंदो ई रहे, तव्हांखां ई मदद मांगंदो रहे, त माण्हू फ्रस्ट्रेट थी वेंदो आहे न, चिड़ी वेंदो आहे। हिन करे त भॻवानु त हिन सृष्टि ते शरीर वठंदो ई न आहे पंहिंजो। तव्हां माण्हुनि हिन दुनिया में एॾा सारा गुरु मंदिर टिकाणा ठाहे रखिया अथई, लेकिन भॻवानु सदा मथे रहंदा। छो जी भॻवानु ॾिसे थो भई तव्हां कुझु करो त नथा। भई सॼो ॾींहुं माण्हू भॻवान जे नाम जा पाठ मालायूं नाम ई जपंदो रहंदो ऐं ओड़ा कर्म न कंदो, उहो सोचंदो न। भई असां अरदास माण्हू करे थो असांजा ॿार सुखी थियनि, असांजो जीवन सुखी थिए, असांखे ॾाढो सुख मिले, ख़ुशियूं मिले। लेकिन जॾहिं तव्हां घर गृहस्थी में अचो था, कर्म क्षेत्र में अचो था, हिननि हिक ॿिए जे लाइ जॾहिं सोचो था, ॻाल्हायो था, कर्म था करो, हुन समय सोचो, भई सुबुह खां सोचो, जॾहिं बि कर्म क्षेत्र में कर्म करणु अचो, इहे ई सोचे करे अचो भई मां अॼु सॼो ॾींहुं सुठो सोचंदमि, सुठो ॻाल्हाईंदमि, सुठा कर्म कंदमि। ॿारनि भले कुझु बि करनि, भले कहिड़ा बि आहिनि, लेकिन मां हुननि खे हिकु शब्द बि हुननि खे उल्टो सुल्टो न चईंदमि, न ई सोचंदमि। कई ॿार हूंदो आहे न, कंहिंजो ॿार गुस्सो कंदो आहे, ज़िद कंदो आहे, रोईंदो आहे, या कंहिंजे पति घर में ईंदो ई कुझु न कुझु चिक 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 या परेशानी कंदो आहे, त माण्हू हुन जे अचण खां पहिरियों ई सोचदो आहे वरी आयो आहे, वरी न ईअं करे। ये अॼु खां सोचणु बंदि करे छॾियो। भले कोई माण्हू केतिरो बि कंदो हुजे कि न ये त ईअं ई कंदी आहे, ये त ईअं ई सोचदी आहे, असां पंहिंजी सोच खे परिवर्तन करे वठूं, असां पंहिंजे बोल खे परिवर्तन करे वठूं। न सभु सुठा आहिनि, सभु सुठा आहिनि, सभु सुठा आहिनि, सभु सुठी रीति कंदा, सभु सुठी रीति कंदा। तव्हां हफ़्तो भर जीअं माण्हू व्रत में या कॾहिं कॾहिं कंहिंजो नेम हूंदो आहे भई हफ़्ते में हिकु बार हल्को ई खाईंदा, त हीअं असांखे पंहिंजे जीवन में सदा इहे नियम पालन करणो आहे कि मूंखे पंहिंजी सोच सुठी रखणी आहे। माण्हू चईंदो बि आहे सुठो सोचो, सुठो सोचो, सुठो सोचो,
छो जो जॾहिं असां सुठो सोचदा आहियूं न त असांजा बोल कर्म ऑटोमेटिकली सुठा थींदा वेंदा आहिनि। अॼु असांजी सोच ख़राब हूंदी आहे, सोच में कुझु गड़बड़ी हूंदी आहे कंहिंजे लाइ कि ख़राब आहे हीअं आहे, त असांजा दृष्टि वृत्ति बोल चाल व्यवहार सभु उअं ई थींदो वेंदो। त बाबा चवनि था कि ॾिसो करे ॾिसो, अगरि तव्हांजे घर में केर बि आहे, सम्झो तव्हांजो ॿारु पढ़ंदो न आहे, या तव्हांजो ॿारु जिद कंदो आहे, या तव्हांजो ॿारु ग़लति कमु कंदो आहे, कुझु बि, या तव्हांजो पति कुझु ग़लति कमु कंदो आहे, या तव्हांजे घर में कोई तकलीफ़, केरु केरु माण्हू चवंदो असां केतिरो बि सुठो करणु चाहियूं असां सां गड़बड़ी थींदी आहे। अॼु खां तव्हां सोचो न, मुंहिंजे जीवन में कॾहिं बि कोई गड़बड़ी न थींदी, न थींदी, न थींदी। कोई तव्हांखे चए न थींदी, न न थींदी, हीअं पंहिंजे मन जे वीचारनि खे चुप करायो। मूंखे कोई बि घाटो न थींदो, न थींदो, भले थिए, चओ न हाणे खां न थींदो, हाणे खां न थींदो, हाणे खां न थींदो। जेतिरो असांजो शुद्ध संकल्प हूंदो, जेतिरो असांजो सुठो संकल्प हूंदो, ओतिरो जल्दी असांजो शुद्ध संकल्प प्रैक्टिकल में ईंदो। भई ॾिसो सोचो त वैसे ई था कि ॾिस वरी ख़राब थींदो, वरी ख़राब थींदो, वरी ख़राब थींदो, वरी ख़राब थींदो, ॾिस मां चयो न वरी ख़राब थींदो। हिन जी जॻह चओ न सुठो थींदो, सुठो थींदो, सुठो थींदो, आख़िर कॾहिं सुठो थी वेंदो न। ॾिस मां चयो न सुठो थींदो, थी वियो न। ये न पढ़दी फेल थींदी, फेल थींदी, न ये पढ़दी पास थींदी, पास थींदी, पास थींदी, पास थींदी, हिकु बार फेल थी ॿियो बार फाइनल में ज़रूर पास थींदी। लेकिन जेतिरो असांजी सुठी सोच पक्की हूंदी न, हुन में जरा बि संशय न हूंदो, त उहो हिकु बार में ई पास थी वेंदो। कई बार मन में डपु हूंदो आहे, जी सम्झो कोई जीव जंतु जानवर आहे जो घर में असां केतिरो बि कुझु करूं घड़ी घड़ी अचे त दिमाग़ में वेही रहंदो आहे न कि अचे न, अलाए किथां अचे न, तव्हां सभु कुझु बंदि करे छॾियो, सभु दवायूं वायूं विझी छॾियो, पोइ बि मन में हिकु डपु रहंदो आहे, हिकु संशय रहंदो आहे, वरी किथां अची न न ईंदो, न ईंदो, न ईंदो, न ईंदो, न ईंदो, न पंहिंजे पाण खे पक्को करायो। इन सां त इन असांजी सुठी सोचण जी आदत अगरि तव्हांखे पइजी न, जेके पॉज़िटिव सोच रहियूं आहिनि, माण्हू चवंदा बि आहिनि बी पॉज़िटिव, मतिलबु हमेशह सुठो सोचो। सुठी सोच सां ई असांजो जीवन सुठो थी सघंदो आहे। छो कि तव्हां सोचो भॻवान स्वर्ग जी दुनिया संकल्प सां रची अथई। हाणे हिन समय सृष्टि ते परमात्मा संकल्पनि सां स्वर्ग जी दुनिया रचे थो। हाणे परमात्मा जो असांखे ज्ञान ॿुधाईंदो आहे, उनमें असांखे ईअं चईंदा आहिनि, भई बाबा चईंदा आहिनि तव्हांखे मां जो पढ़ायां थो पढ़ो, पंहिंजो जीवन अहिड़ो ठाहियो तव्हां देवता ठही वेंदो, तव्हां स्वर्ग जी दुनिया में हली वेंदो। परमात्मा असांखे चईंदो आहे कल्ह स्वर्ग अचण वारो आहे, असां चईंदा आहियूं काथे आयो, अञा त नरकी आहे। चए थो संकल्प करो कि असांजो जी बसि कल्ह स्वर्ग आयो की आयो, कल्ह स्वर्ग आयो की आयो। तव्हांजो जीवन हाणे खां ई स्वर्ग खां बि उत्तम थी वेंदो। स्वर्ग में सुख शांति ख़ुशी हूंदी न। तव्हां हिन कलयुगी दुनिया जे अंतिम समय में तव्हां ये संकल्प करो कि बस स्वर्ग आयो की आयो, आयो की आयो, आयो की आयो, आयो की आयो। तव्हांजो घर हाणे खां ई स्वर्ग जीअं सुख शांतिमय पवित्रता संपन्न थी वेंदो। छो कि असांजे संकल्प सां ई असांजो घर स्वर्ग ठहींदो आहे, असांजे संकल्प सां ई असांजो घर नर्क थींदो। घर में हिकु माण्हू बि हुजे न जो सदा ही उल्टो सुल्टो सोचंदो रहंदो आहे, हिकु मछली पूरे तालाब खे गंदो करे वठंदी आहे। त उहो ई घर में उहो जेको माण्हू आहे जो उल्टो सुल्टो सोचे थो, अगरि तव्हां बि हुनजी चए ते हलंदव, ॾिसी ईअं थी करे, ईअं थी करे, ईअं थी करे, ईअं थी करे, कंहिंखे बि न चओ, तव्हां पंहिंजी माइनि ते जेका तव्हांखे कमु करण ईंदियूं आहिनि उन्हनि खे बि भई हिकु बार चई छॾो, सोचो कि न कंदियूं, पाण ई कंदियूं, बसि शांती रखो। हिन समय माण्हुनि खे चिक चिक पसंदि न आहे,
तव्हां उन्हनि खे चई करे उन्हनि जे लाइ सुठो सोचो न कंदो। अॼु ॿार थोड़ा सा ई वॾा थियनि था ईअं छो था सोचनि असां बि ॿाहिरि वञूं। छो जे अॼुकल्ह कंहिंखे बि चिक 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 कंहिंखे बि नथी वणे पई। ॿार छो जे वॾा त चलो वॾा त चई सघंदा, नंढा चवनि त पोइ उन्हनि ते माण्हू चवंदा आहिनि ॾिस जवाब थो ॾे। उहो बि वीचारा न चई सघंदा आहिनि, त हाणे त उहो बि चईंदा आहिनि। पोइ ॿिया माण्हू ॾिसंदा उहो त इहे सोचंदा आहिनि हिननि जा ॿार ख़राब आहे, कॾहिं कोई ईअं थोड़ी चईंदो आहे हिननि जा माउ पीउ ख़राब आहिनि। माण्हू त ईअं चईंदा हिननि जा ॿार ख़राब आहिनि, इन्हनि जी नुंहंरियूं ख़राब आहिनि, हिनजी ससु ख़राब आहे, ईअं न चईंदा। हा, नुंहरनि जी साइड वारा चईंदा हिनजी ससु ख़राब आहे, लेकिन ॿारनि जी केरु साइड वठे। त उहो पंहिंजो सेफ्टी जो साधन पोइ ख़ुदि बि चिल्लाइण लॻी वेंदा आहिनि। ज्यादा छा कंदा, थोरो सो बि पढ़ंदा अॻियां चईंदा असां वञूं था ॿाहिरि पढ़ण, बसि छुटी। पोइ केरु चिक चिक, पोइ माउ पीउ वेही करे रोईंदा अरे मुंहिंजो ॿारु हली वियो। त घर में जॾहिं तव्हां दुनिया जी हालत ॾिसो था, ख़ुदि जी हालत ॾिसो था, घर में कम से कम ॿार कुझु त करे तो, चलो पढ़ाई नथो करे तव्हांखे, तव्हां हुनखे चओ की पढ़ाई न कर, पंहिंजो कम त कर। एटलीस्ट हू पंहिंजो कम करण तो सिखे। धीरे धीरे हुनखे ॿिए कम में इन्वॉल्व करो, चाहे तव्हांजी नुंहुं ई छो न आहे, चाहे तव्हांजी ससु ई छो न आहे। हिकु ॻाल्हि खे पकड़े करे न वेहे, हिकु ॻाल्हि खे पकड़े करे असां उल्टो सुल्टो सोचण लॻी वेंदा आहियूं न, पोइ असांजो जीवन ख़राब। सोच सुठी रखो, चलो ठीकु आहे, ईअं न त ईअं, ईअं न त ईअं, ईअं न त सभु ठीकु थी वेंदो। रोज़ सुबुह जो उथी करे इहे संकल्प करो, सभु सुठो आहे, हिन घर में सभु सुठा माण्हू आहिनि, हिन घर में सभु कुझु सुठो आहे, असां सभु ॾाढा ख़ुशि आहियूं, ॾाढा सुखी आहियूं, सभु कुझु सभु संतुष्ट आहिनि, जीवन ॾाढो सुठो आहे, असांजो घर स्वर्ग आहे, असां सभु सभिनि खे सुख शांति ॾियण वारा देवता देव आत्मायूं आहियूं, असां परमात्मा जी ॾाढी सुठी आत्मायूं आहियूं। केॾो सुठो थो लॻे, ॿुधण में सुठो थो लॻे, जॾहिं तव्हां सोचंदव न, भले तव्हां सोचो मुंहिंजो ॿारु ॾाढो सुठो आहे, उहो रोज़ गड़बड़ी कंदो रहे, माण्हू थकी पईंदो, मां त रोज़ थी चवां लेकिन हीअ त अहिड़ो कीअं थींदो पई। तव्हां करे त ॾिसो, उहो असांजी रोज़ जो सोच, जीअं सम्झो पेड़ कोई सुकी वेंदो आहे या ख़राब हूंदो आहे, असां हुन पेड़ खे सुठी रीति पालना ॾींदा आहियूं, पाणी आदि ॾियूं, सोचूं न इहो ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो। असांजी संकल्प जी शक्ति, असांजे संकल्प में न ॾाढी वॾी शक्ति हूंदी आहे, असांजी सोच में। इहा अगरि कंहिं ॼाणे वठो न ऐं हिन ते हली वियो, न माण्हू ॼाणदा बि आहिनि, कॾहिं कुझु ग़लति कमु करणो हूंदो आहे न त चईंदा आहिनि की न मां हाणे सोचे वरितो, हाणे त मां हिनखे ज़रूर मारदमि। ऐं जॾहिं पकी सोच हूंदी आहे मारण जी, त वीचारे खे ॾाढी बुरी तरीक़े सां मार पिटंदी आहे। मां त हिनखे ईअं करे ई रही, उहो ई सोचो की न मां पंहिंजी सुठी सोच सां हिन घर खे स्वर्ग ठाहे ई रखंदमि। मां पंहिंजी सुठी सोच सां सभिनि खे सुठो ई हमेशा, सभिनि जे लाइ सुठो ई सोचंदमि। असांजे सुठे सोचण सां छा थींदो आहे, ॾाढा सारा फ़ाइदा आहिनि। हिकु त असांजो मन शांति रहंदो आहे, हिकु त असांजी सुठी सोच सां घर जो वायुमंडल सुठो थींदो वेंदो। हिकु ॿ बार में न सोचिजो भई मां हिकु ॿ बार सोचियो, मां रोज़ सोचदी आहियां। अगरि तव्हांजी सोच में मिलावट हूंदी न, हीअ अलाए थींदो न थींदो, हीअ त ईअं ई आहे, ईअं ई कंदो, त कॾहिं बि न थींदो, पोइ न सोचिजो। असांजी सोच में मिलावट न हुजणी खपे, पोइ अगरि थींदो बि त ॾाढो देरी सां थींदो। बाबा चवनि था पकी सोच, न ईअं ई थींदो। कॾहिं कॾहिं कंहिं कम में माण्हू चईंदो न न ईअं ई थींदो, बसि ईअं ई थींदो, त हुननि जी सोच सां उहो थी वेंदो आहे। माण्हू पंहिंजी सोच सां ई ॾिसो, हिकु नंढो माण्हू केॾो वॾो अमीर थी वेंदो, लेकिन सोचें, ओड़ा कर्म करें, ओड़ो व्यवहार कई, संकल्प शक्ति, भगवान भी ब्रह्मा द्वारा संकल्प सां नई सृष्टि रची ऐं नर्क खां पोइ स्वर्ग अची।
तंहिंजे करे अॼु बाबा चवनि था की सदा पंहिंजी सोच खे सुठो रखो। ॾिसो जेतिरो जेतिरो माण्हू खे ॾिसो सन्यासियुनि खे जॾहिं वैराग्य अची वेंदो आहे न हिन दुनिया खां हुननि जो मन उथी वेंदो आहे। सोचदा आहिनि बसि असांखे हाणे हिन दुनिया में हिन दुनिया वारनि जे हिसाब सां न रहणो आहे त सन्यास वठी वठंदा आहिनि। उन्हनि खे बेहद जी वैराग्य वृत्ति थी वेंदी आहे, लेकिन उन्हनि जी हद जी हूंदी आहे की भई उन्हनि जी हद जो वैराग्य अची वेंदो, उन्हनि खे घर बार मां वैराग्य अची वेंदो आहे। दुनिया में त रहींदा आहिनि, ॾिसो अॼुकल्ह पंहिंजा एॾा सारा घर ठाहे करे वेठा आहिनि, एॾा सारा दुनिया में केॾो केॾो सन्यासियुनि जो बि हिकु अलॻि परिवार जीअं थी वियो आहे, खाइण पाइण हलणी वेहणी न, त उन्हनि जो हद जो वैराग्य हूंदो आहे, उहो त हाणे बि पूरो पको न आहे, हाणे बि सभु दुनियादारी में अचे। लेकिन परमात्मा असांखे चईंदा आहिनि तव्हां घर गृहस्थी में रही करे पंहिंजे सभिनि खे सभिनि सां गॾु रहंदे हुए सभु कुझु खाईंदे हुए सभु कुझु कर्म कंदे हुए बि इन्हनि सां तव्हांखे मोह न हुजणो खपे। इन्हनि में तव्हांजो मन न मतिलबु मन में मोह न हुजणो खपे। भई तव्हां पंहिंजी देह खे संभालो, श्रृंगारो, कुझु बि करो, लेकिन देह सां मोह न, देह जे संबंध जेका बि आहिनि उन्हनि सां गॾु संबंध निभाईंदे हुए बि उन में मोह न। मतिलबु ईअं न की हुननि जे कारण असां भॻवान खे यादि ई न करो। तव्हां फर्स्ट क्लास साधन यूज़ करो, लेकिन साधन यूज़ कंदे हुए बि तव्हांखे ईअं न की असां भॻवान खे यादि करूं, असांखे उहे चीजूं यादि अचनि। जीअं अॼुकल्ह मोबाइल में माण्हू इहे पढ़ंदा आहिनि, कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि न, कंहिं ॾींहुं मोबाइल न बि थो हले, कुझु ख़राबी थी अची वञे, चार्ज न आहे, कुझु बि थी वियो, त इन जो मतिलबु की उन जे कारण असां ईअं न की उन ॾींहुं भॻवान खे यादि ई न करूं। साधननि खे यूज़ कंदे हुए बि उन्हनि सां बिना साधन बि असां सभु कुझु करे सघूं, संबंधनि सां संबंधी सां निभाईंदे हुए बि संबंधी आहे न आहिनि सदा सुखी सदा ख़ुशि। शरीर ठीकु आहे न ठीकु आहे, लेकिन हीअं न की असांजे शरीर में सूर थो थिए ऐं असां भॻवान खे यादि ई नथा करूं, यादि ई नथा करे सघूं, ॾाढो सूर थो थिए, हीअं न हुजणो खपे। त परमात्मा जो असांखे चवनि था की सभु कुझु कंदे हुए सभु कुझु यूज़ कंदे हुए बि असांजी बुद्धि हाणे हाणे परमात्मा चए सभु कुझु भुलिजी करे मूंखे यादि करो, सभु कुझु भुलिजी करे मूंखे यादि करो, बसि मां आत्मा मुंहिंजो बाबा। करे सघंदा आहियो? इहे परमात्मा खे खपे, भॻवान खे इहे न खपे की तव्हां घर गृहस्थी छॾे करे जीअं सन्यासी माण्हू कंदा आहिनि। भॻवान ईअं नथो चए की तव्हां सभु कुझु घर बार छॾे करे जंगलनि में रहो, अलॻि रहो, तप करो। भॻवान त चए थो तव्हां संबंधियुनि सां संबंध निभायो, सुठो खायो, सुठो पायो, घुमो, केतिरा बि पैसा कमायो, पढ़ाई करो, कुझु बि करो, लेकिन जॾहिं मूंखे यादि करण जो समय हुजे त हुन समय तव्हांखे कुझु बि यादि न अचे सिवाय मुंहिंजे, बसि मां आत्मा मुंहिंजो बाबा जी, दुनिया में ॿियो कोई आहे ई न, सिर्फ़ु मां आत्मा ऐं मुंहिंजो परमात्मा बि, कोई देहदारी न। कृष्ण इहे जेका देहदारी माण्हू भॻवान जो रूप यादि कंदा आहिनि न, उन रूप में न यादि कजो, पोइ तव्हां हिन दुनिया खां पर भुलिजी न सघंदो। बसि मां आत्मा आहियां ऐं निराकार रूप में परम पिता परमात्मा बिंदी, न निराकार बिंदी, या वो जो गुरु नानक देव जो लिखते न एक ओंकार, एक ओंकार मतिलबु हिकु उहो ई ओंकार, हिकु उहो ई आहे जो सदा आत्मिक स्वरूप में रहंदो आहे, जो कॾहिं पंहिंजो शरीर न वठंदो। बसि मां आत्मा ऐं मुंहिंजो उहो परम पिता परमात्मा निराकार रूप में, बसि ये त दुनिया में ॿियो कोई आहे ई न। वरी कमु करणो हुजे त हलो ठीकु आहे, वरी असां कमु करूं था, त इनखे चइबो आहे बेहद जी वैराग्य वृत्ति, बेहद जो सन्यास।
मतलब हाणे असां कर्म करूं था, हाणे सभु कुझु भुलिजी वियासीं, जी कुझु आहे ई न। अहिड़ी आत्मा परमात्मा खे ॾाढी सुठी लॻंदी आहे, अहिड़ी ही आत्मा परमात्मा जे दिल में निवास कंदी आहे, अहिड़ी ही आत्मा हर परिस्थिति खे सहज पार करे सघंदी आहे। त परमात्मा चवनि था पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कारनि जो बि अटकणो हूंदो। कॾहिं कॾहिं न असां भॻवान खे यादि करणु चाहींदा आहियूं, लेकिन असां में जो पुराणो स्वभाव संस्कार आहे न, कोई बि पुराणो संस्कार, ज्यादा सोचणु, ज्यादा ॻाल्हाइणु, उल्टो सुल्टो सोचणु, या माण्हुनि खे ॾिसणु, या घड़ी घड़ी शरीर खे ठीकु कंदा रहो। अगरि असां घड़ी घड़ी शरीर खे ई ठीकु कंदा रहंदासीं पोइ भॻवान खे कीअं यादि कंदासीं? ॾिसो हे जो दुनिया में माण्हुनि रूल ठाता आहिनि न, चप्पल न पायो, मथो ढको, सनानु करे वियो, सुठा कपिड़ा पाए करे वियो, साफ़ सुथरा, साम्हूं मूर्ति हुजे, हथ में माला हुजे, हथ में पाठ हुजे, साम्हूं कोई ॿुधाए सत्संग कीर्तन, हथ में थाली हुजे, आरती करूं, त इहा कंहिं ॾींहुं माला किरी पई, कंहिं ॾींहुं पाठ न आहे, कंहिं ॾींहुं तव्हां पाठ पकड़े नथा सघो, बीमार आहियो, तव्हांजो शरीर ठीकु न आहे, वेही नथा सघो, सनानु नथा करे सघो, चप्पल लाहे करे नथा वेही सघो, हेठि टंगू लटकाइण में सी थो पए, मथो टको, घड़ी घड़ी चुन्नी लही वञे त पोइ घड़ी घड़ी चुन्नी जी तरफ़ ध्यानु वञे, पोइ भॻवान खे कीअं यादि करे सघूं? त इहे सभु मनुष्य ठाता अथई। भॻवान त चए थो भई ख़ुदि खे आत्मा सम्झी हिन शरीर खे बि यादि न करो, भई मूंखे शरीर बि आहे, तॾहिं उहा सची यादि परमात्मा ताईं पहुचंदी आहे। इन करे परमात्मा चए थो त माण्हुनि ठातो आहे भई भॻवान जे कीअं मथो टेको, मथो ढके करे वियो, चप्पल लाहे करे वियो। अरे आत्मा खे भॻवान खे यादि करे शक्ति वठणी आहे, शरीर खे चप्पल पई हुजे हिन में छा आहे? न काॾे सड़क ते असां वञूं था, चप्पल पई आहे, उन समय भॻवान खे जी ज़रूरत पइजी वञे त उन समय छा चप्पल लाहे करे भॻवान खे यादि कंदो, मथो ढकण में बिज़ी थी वेंदो, उन समय त अरे भॻवान, ऐं चयो अरे मां भॻवान खे चप्पल पाए करे यादि कयो, मथो न ढकियो, अरे मूंखां पाप थी वियो। हीअं थोड़ी थींदो भई माण्हू इहा कॾहिं बि भॻवान जी ज़रूरत पइजी थी वञे। त इहे सभु जो असां आदतियूं विझियूं आहिनि न, हिन सां असां भॻवान सां दूर थी वेंदा आहियूं। तॾहिं त माण्हू कर्म क्षेत्र में जॾहिं भॻवान खे जी ज़रूरत आहे, हुन समय कई माण्हू भॻवान खे कर्म कंदे हुए हुनखे चओ न कर्म कंदे हुए यादि करो, हीअं करो, चईंदा चप्पल पातल आहे न कीअं यादि करो? अरे कर्म क्षेत्र में कमर में सूर थो थिए, कमु नथो थिए त भॻवान खे यादि करणो ई पवंदो। चईंदा न न कमर में सूर त ॾाढो थो थिए, पर चप्पल पातल आहे, मथो कीअं ढके करां कमु करां, इन करे ईअं थी करां, पोइ सनानु पाणी करे साफ़ सुथरा कपिड़ा पाए पोइ भॻवान खे यादि कयां। मतिलबु भॻवान सिर्फ़ु बसि हुनखे वेही करे हुनजी महिमा ई ॻायो, पोइ छाजे कम जो आहे? अरे असांखे हिते दुख थो थिए, कमर में सूर थी थिए, झाड़ू पोछो नथो लॻे, हुन समय ज़रूरत आहे कि बसि हुनजे नाम जो बसि सत्संग कीर्तन भॼन आरती करो, भोग लॻायो, बसि हुनखे, उहो त वेठो आहे मथे आराम सां, ऐं असां वेही करे हिते सूर में झाड़ू था कढूं, हुनखे चओ भई तूं ई सृष्टि ठाती थी, तूं ई सभु कुझु ॾिनो अथई, हाणे कढाए, तूं ई अची झाड़ू वाड़ू कढवाए मूंखे। त हीअं परमात्मा खे हर समय पंहिंजो साथी ठाहिणो, ये थोड़ी बस हुनजे नाम जा भजन कीर्तन ई ॻाईंदा रहो, हुनखे कर्म क्षेत्र में यादि करो, कर्म कंदे हुए सदा यादि रखो मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहियां, मां हुन सां गॾु हर कर्म थी करां। कोई बि संबंध सां यादि करो, चाहे पीउ आहे, चाहे सखा आहे, चाहे दोस्त आहे, चाहे धोबी आहे, चाहे डॉक्टर आहे, शरीर खे बीमार हुजे हुन समय परमात्मा खे डॉक्टर जे रूप में यादि करो, कपिड़ा था धोयो त चओ अचो परमात्मा धोबी, धोबी जे रूप में यादि करो, हर संबंध जे रूप संबंध सां यादि करो सॼो ॾींहुं, त तव्हांखे ॾाढो ई मज़ो ईंदो। पोइ तव्हां सां गॾु कोई आहे न आहे तव्हांखे फ़र्क़ु न पवंदो, छो जो परमात्मा खे सर्व संबंधी ठाहे करे यादि करो, हुन सां मन जी ॻाल्हियूं करो,
तव्हांखे कंहिंजी ज़रूरत ई न पवंदी। तव्हांखे ईअं बि न लॻंदो मूंसां गॾु कोई आहे न, मां काॾे ॿाहिरि नथी वञा, छो जो परमात्मा त असांखे पाण सां गॾु रखंदो आहे, त उहा पूरी ॾाढो सुठो अनुभव कराईंदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे एक व्रता जी राज की जाने, वरदाता के राजी करण वाला सर्व सिद्धि स्वरूप ठो। बाबा चवनि था वरदाता बाप वटि अखुट वरदान अथव। असांजे पीउ वटि ॾाढा वरदान आहिनि, जो चाहे उहो वठो। रोज परमात्मा खे यादि करे जो वरदान खपे न तव्हांखे उहो वठो। कीअं वठंदव? भई तव्हांखे सुख खपे त चओ, परमात्मा खे यादि करे चओ मां सुखी आत्मा आहियां, मां सदा सुखी रहंदी आहियां, मां सदा ख़ुशि रहंदी आहियां, मां सदा बेफ़िक्र रहंदी आहियां, मां सदा शांत रहंदी आहियां, मां सदा पवित्र रहण वारी आत्मा आहियां। तव्हांखे जो वरदान खपे उहो खुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खां खे यादि करे स्वयं खे भरपूर करे सघंदा आहियो। अहिड़ी आत्मा सदा संपन्न रहंदी आहे। सभिनि खां ज्यादा झोली भरे करे ॾियण वारो उहो भोलेनाथ बाप ई आहे न। सिर्फ़ु हुनखे राज़ी करण जी विधि छा आहे? भॻवान खे राज़ी करण जी विधि आहे असांजे संकल्प ऐं स्वप्न में बि हिकु उहो ई हुजणो खपे। कोई तव्हांखे चए अरे तव्हां सां एॾो बुरो थी वियो, ईअं थी वियो, तव्हां चओ न मूंसां ॾाढो सुठो थियो, मूंसां गॾु परमात्मा आहे न, उहो मूंसां कुझु ग़लति न करण, मूंसां कुझु ग़लति थिए ईअं न थियण ॾींदो। कोई तव्हांखे चए अरे तव्हां छा कंदव, चवंदव असांजो ॾाढो सुठो भविष्य आहे, परमात्मा सां गॾु आहे। तॾहिं बि असांजे संकल्प ऐं स्वप्न में बि हिकु बाप जे अलावा ॿियो कोई बि न हुजणो खपे। भले तव्हां संबंध रखो, लेकिन जो सहारो हूंदो आहे न, भई कंहिं माण्हू जो हिकु दुनिया में ईअं सहारो हूंदो, चवंदा न असां सां गॾु त उहो आहे, असांखे कोई टेंशन न आहे, त उहो परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे। तॾहिं परमात्मा असांखे सर्व वरदान ॾेई छॾंदा। इहे जो चईंदा आहिनि न झोली भर, माण्हू मंदिर टिकाणे में न ईअं चुनरी जी झोली, कपिड़े जी झोली फैलाईंदा आहिनि कि भॻवान असांजी झोली भर। ये कपिड़े जी झोली न, बुद्धि रूपी झोली वरदाननि सां भर। असांजी बुद्धि, असांजी आत्मा खे सर्व वरदान प्राप्त थी वञनि। इन जे लाइ विधि छा आहे? जॾहिं तव्हां हिकु बाप ॿियो न कोई, जॾहिं हिक ते निश्चय रखंदव न, तॾहिं असांजो उहो सदा साथी ठही असांजी मदद कंदो आहे। स्लोगन आहे मन सां वाचा ॿई सेवायूं साथ साथ करो त डबल प्राप्ति थींदी। मन सां बि सुठो सोचो ऐं मुख सां सम्झायो। भई तव्हां मन में सोचो ई ॿुधंदो त वैसे ई न, ऐं सिर्फ़ु हुनखे ॿाहिरां खां सम्झायो था, त उहो कमु सफल न थींदो, उहो ॿार तव्हांजो चयो न मञंदो। मन सां बि सुठो सोचो ऐं वाचा बि उहे कि न इहे मञंदो, ज़रूरु मञंदो, हीउ ॾाढो सुठो, हीउ ॾाढी सुठी आहे, मुंहिंजी नुंहुं ॾाढी सुठी आहे, मुंहिंजी ससु ॾाढी सुठी आहे, मुंहिंजो ॿारु ॾाढो सुठो आहे, असां ॾाढा सुखी आहियूं, ॾाढा ख़ुशि आहियूं। मन सां बि चओ ऐं मुख सां बि चओ, तॾहिं तव्हांखे प्राप्ति थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।